ठुल रिपोर्ट फेयर सुमरो ठुल हिस्टोरिकल सथ ऐं शहीद अल्लाह बख्श सुमरो यादगार फॉर्म पारां ठुल जे हाजी अली बख्श सुमरो हाउस ते सिंध जी जदीद क़ौमी हीरो शहीद अल्लाह बख्श सुमरो जी 131वीं सालगिरह तहक़ीक़ कंदड़ नाले वारे लेखक सियासी समाजी अॻवान महबूब अली सुमरो ऐं समाजी सुधारक ऐं ठुल हिस्टोरिकल जे चेयरमैन ए आज़ाद मुगल जी मेज़बानी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि मक़बूल अहमद सुमरो, अर्ज़ बंगलानी, सागर फरीद सुमरो, खुर्शीद खान सुमरो, आरिफ करीम मुगल, कामरेड लियाकत अली सरकी, अरबाब अली गोलो ऐं ॿियनि शहीद अल्लाह बख्श सुमरो जी 163वीं सालगिरह जो केक काटे हिक ॿिए खे केक खाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे नाले वारे लेखक ऐं मौक़फ़ उस्ताद महबूब सुमरो, समाज सुधारक ए आज़ाद मुगल, समाजी अॻवान मक़बूल अहमद सुमरो, साफ़ी अर्ज़ बंगलानी, साफ़ी आरिफ करीम मुगल, अदीब सागर फरीद सुमरो, साफ़ी इरफान करीम मुगल ऐं ॿियनि चयो त सिंध जे मुक़दस मिटीअ जे ख़मीर मां हर दौर में मल, हीरन ऐं माणक मोती किरदारनि जनम पाए वरितो आहे। सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में शहीद अल्लाह बख्श सुमरो जनम वरितो। शहीद अल्लाह बख्श सुमरो पंहिंजी अमली किरदार, सिंध सरपरस्ती ऐं इंसान परस्ती वारी सोच सबबि वक़्त ते अणमट असर छॾिया। हिननि वधीक चयो त शहीद महाबोर में शिकारपुर खे बचाइण लाइ पंहिंजी ज़मीन ॿोड़ाए सिंध जी परस्ती जो नओं मिसाल क़ाइमु कयो। शहीद जी हिकु मल्टी माइंड शख़्सियत जो मालिक हो, जंहिंमें मुफ़्तनि जो मर्कज़ फ़क़ति सिंधी हुई। हिन जूं साईं GM सैयद मौला अबूदिल्ला सिंधी, कामरेड मोहम्मद अमीन खान खोसो, महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना अबू अल कलाम आज़ाद, कामरेड सोबो ज्ञान चंदानी समेत ॿियनि अज़ीम इंसाननि सां क़रीबी रिश्ता हो।